अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सिर्फ़ु इहो पुछियो हो त 6 अरब रुपयनि जी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में करप्शन कीअं थी, जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण साहिबु ॻाढ़ो थी वियो ऐं मैदान में पाण लही आयो ऐं मूंखे आवाज़ टीवी तां फ़ारिग कराए छॾियईं। सवाल सिर्फ़ु इहो पुछियो हो जंहिं ते शर्जील इनाम मेमण साहिब खे सख़्तु कावड़ लॻी। सवाल सिर्फ़ु इहो हो त शर्जील इनाम मेमण साहिबु, तव्हां इन खां पहिरियां बि इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा सूबाई वज़ीर हुआ, तव्हांजे मथां 6 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम हुयो, तव्हांजे ख़िलाफ़ु रेफरेंस ठहियो, तव्हां जेल वियो, जेल खां जीअं ॿाहिरि निकितो त ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत तव्हांखे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो ॿीहर सूबाई वज़ीर लॻाए छॾियो आहे। इख़लाक़ी तौर ते तव्हांखे ऐं पार्टी क़यादत खे तेसीं ताईं तव्हांखे इहा ज़िम्मेवारी न ॾियणु घुरिजे हा जेसीं ताईं तव्हां इन इल्ज़ाम खां आज़ादु न थियो हुआ। इन ते शर्जील इनाम मेमण साहिब खे कावड़ लॻी ऐं हुन मुंहिंजी नौकरी ख़तमु कराए छॾी। सवाल सिर्फ़ु इहो पुछियो हो त शर्जील इनाम मेमण साहिबु, तव्हां जेके 2 अरब रुपयनि जा टीवी चैनल्स खे इश्तिहार ॾिना आहिनि, उहे इश्तिहार तव्हां सिर्फ़ु इन करे ॾिना आहिनि, इन सोच मुताबिक़ ॾिना आहिनि त टीवी चैनल्स सॼी दुनिया खे, सॼे मुल्क जे माण्हुनि खे सिर्फ़ु इहो न ॾेखारीनि त सिंध जा सैलाब मुतासिर माण्हू कीअं बेयारो मददगार रोडनि रस्तनि ते सख़्तु गर्मी में जेको आहे त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। तव्हां इश्तिहार सिर्फ़ु इन करे ॾिना त टीवी चैनल्स दुनिया जे माण्हुनि खे इहो न ॾेखारीनि त इन्हनि मुतासिर माण्हुनि ताईं इमदाद न पई पहुचे। तव्हां सिर्फ़ु इश्तिहार इन सेंस में ॾिना त टीवी चैनल्स इहो न ॾेखारीनि त कीअं तव्हांजा सूबाई वज़ीर, तव्हांजो जेको आहे CM, तव्हांजा अॻवान वञनि था, हिकु फोटो सेशन थिए थो, शयूं अची वञनि थियूं, मेडिकल कैंपूं लॻनि थियूं ऐं तव्हांजे वञण खां पोइ सॼो कुझु ख़तमु थी वञे थो। तव्हां इश्तिहार सिर्फ़ु इन करे ॾिना त टीवी चैनल्स इहो न ॾेखारनि त कीअं सैलाब जा मुतासिर मासूम ॿारड़ा दवाऊं न मिलण सबबु तड़पी मरनि पिया। तव्हां इश्तिहार सिर्फ़ु इन सेंस में ॾिना त टीवी चैनल्स इहो न ॾेखारीनि त कीअं सैलाब मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे दवाऊं न पियूं मिलनि ऐं उहे बेयारो मददगार आहिनि। टीवी चैनल्स इहो न ॾेखारीनि त सिंध जे ॻोठनि, सिंध जे शहरनि मां महीने खां वधीक अरसो गुज़री वञण बावजूदि जेको आहे त जेको पाणी आहे उहो गंदो पाणी, बरसाति जो गंदो पाणी न निकिरी सघियो आहे। तव्हां सिर्फ़ु इन करे इश्तिहार ॾिना आहिनि। उन में इहो बि चयो हुजे त शर्जील इनाम मेमण साहिब खे शायदि बुरो लॻो हुजे त चयो त इश्तिहार ॾियण जो हिकु ॿियो मक़सदु बि तव्हांजो हो त 50% जेकी कमीशन जी रक़म आहे उहा तव्हां ताईं घुमी फिरी, तव्हांजे ऑफिसरनि मार्फत घुमी फिरी तव्हां ताईं पहुचंदी, जंहिं ते शर्जील इनाम मेमण साहिब खे कावड़ लॻी, पाण मैदान में आयो ऐं मूंखे आवाज़ टीवी तां फ़ारिग कराए छॾियईं। पर शर्जील इनाम मेमण साहिबु सवाल त पुछंदो रहंदुसि। इन खां शर्जील मेमण साहिब खे शायदि इन ॻाल्हि ते कावड़ लॻी त शर्जील इनाम मेमण साहिब खां सिर्फ़ु इहो सवाल कयो हो त हाणे तव्हां जेके जेको हिकिड़ो तव्हांजा जेके दोस्त आहिनि जेल जा, जेके तव्हांजा जेल जा यार खणी अचूं, उन्हनि खे तव्हां कीअं इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे अच्छे ऐं कारे जो मालिक बणाए छॾियो आहे, जेके सॼा जेको कारवा वारा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो उहे हलाइनि पिया। शायदि शर्जील इनाम मेमण साहिब खे इन ॻाल्हि ते कावड़ लॻी। थी सघे थो त शर्जील इनाम मेमण साहिब खे मुंहिंजी इहा ॻाल्हि बुरी लॻी हुजे, जेको उन्हनि जो दादलो आहे, जेको उन्हनि जो लाडलो चऊं, पाण प्यारो चऊं, सारंग चांडियो साहिबु पाण नेबज़दा आहिनि। मां इहो सुवाल कयो शायदि शर्जील मेमण साहिब खे कावड़ लॻी हुजे त अदालती हुकुमनि जी तव्हां भञकड़ी कंदे तव्हां हिकु नेबज़दा ऑफिसर खे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे अहम ज़िम्मेवारी ते लॻाए छॾियो आहे। अदालती वाज़े हुकुम आहिनि त जेसीं ताईं को ऑफिसर नेबज़दा हूंदो, उन ते को रेफरेंस हूंदो, उन ते को इल्ज़ाम हूंदो, ख़ासि तौर ते उन हंधि ते उहो नथो लॻी सघे जिते पैसनि जी ॾेती लेती हुजे। शायदि तव्हांजो एतबाद वारो माण्हू इहो हो त इन करे शर्जील इनाम मेमण साहिब खे कावड़ लॻी ऐं हुन मूंखे आवाज़ टीवी तां फ़ारिग कराए छॾियो। थी सघे थो त इहो सवाल कयो आहे त शर्जील मेमण साहिब मथां इन ॻाल्हि ते कावड़ियो हुजे त 50% ॾियो ऐं इश्तिहार वठो। शायदि इहो नारो शर्जील मेमण साहिब जो इजाद हुजे ऐं मां जॾहिं ॻाल्हि कई हुजे त हुनखे दिलि सां इहा ॻाल्हि लॻी, शायदि इन ॻाल्हि ते कावड़िया ऐं पाण मैदान ते आया ऐं अची करे मूंखे आवाज़ टीवी तां फ़ारिग कराए छॾियो। पर
मां सवाल कंदो रहंदुसि। शर्जील इनाम मेमण साहब क़ौम खे, माण्हुनि खे, सॼी जेको आहे त हिन अवाम खे इहो तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त इहो नारो तव्हां कहिड़ी सोच मुताबिक़ इजाद करायो आहे त 50% ॾियो ऐं इश्तिहार वठो। ही क़ौमी ख़ज़ाने जा पैसा तव्हां पंहिंजे जेल जे यारनि, तव्हां पंहिंजे दादुलनि ऑफिसरनि, तव्हां पंहिंजे चाहितनि जी मार्फत कीअं ईअं विरहाए सघो था ऐं विरहाईंदे विरहाईंदे उन्हनि जो जेको हिसो आहे उहो तव्हां ताईं पहुचे, इहो तव्हां आख़िर कीअं करे सघो था? इहो मुल्की जेका क़ौमी जेको रक़म आहे, क़ौमी जेके पैसा आहिनि, हिन मुल्क जा पैसा आहिनि, हिन माण्हुनि जे टैक्स जा पैसा आहिनि, उहे तव्हां कीअं पंहिंजे जेको आहे त मनपसंदि ऑफिसरनि, मनपसंदि जेल जे यारनि मार्फत ईअं कीअं विरहाए सघो था? इहो सुवाल कयो आहे, इहो सुवाल कंदो रहंदुसि, इहो सुवाल तव्हां खां थींदो ऐं तव्हांखे इन सुवाल जो जवाबु शर्जील इनाम मेमण साहिबु हिकु ॾींहुं ॾियणो पवंदो। शर्जील मेमण साहिब खां सिर्फ़ु इहे सुवाल कया हुआ जंहिं ते शर्जील इनाम मेमण साहिब खे कावड़ लॻी ऐं मूंखे हुननि आवाज़ टीवी तां फ़ारिग़ कराए छॾियो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत हुजे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा सूबाई वज़ीर हुजनि, अॻवान हुजनि, जमहूरियत ते भलो लेक्चर ॾेई सघनि था, जमहूरियत जी भले अंदाज़ में जेको हुनजो सॼो जेको आहे तत कढी ॿुधाए सघनि था, तव्हांखे इंसानी जेको आहे त आज़ादी जो दर्स ॾेई सघनि था, इज़हार जी आज़ादी जो सुठे अंदाज़ में दर्स ॾेई सघनि था, पर पाण उन ते अमल पैरा न थींदा। सिर्फ़ु 2 वीलॉग्स ते शर्जील इनाम मेमण साहिब खे कावड़ लॻी, सिर्फ़ु 2 वीलॉग जंहिं ते हुननि मूंखे आवाज़ टीवी तां फ़ारिग़ कराए छॾियो। पर सवाल कंदो रहंदुसि, मुंहिंजो इहो हक़ु आहे ऐं जवाबु शर्जील इनाम मेमण साहिबु तव्हांखे ॾियणो पवंदो त कीअं तव्हां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे पंहिंजी ज़ाती जागीर सम्झी करे पंहिंजे यारनि ऐं दोस्तनि हवाले करे छॾियो आहे, पंहिंजे दादुलनि नेब ज़दा ऑफिसरनि हवाले करे छॾियो आहे, इन जो तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो। अॼु हिन ब्लॉग में नाज़रीन, सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अल्लाह वाहे।